कराची समेत सॼी सिंध में मलेरिया ऐं डेंगी जे केसनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थियण लॻो। सिंध जे सिहत खाते जे तर्जुमान मूजिबि हलंदड़ साल जनवरी खां 20 मार्च ताईं सॼी सिंध में मलेरिया जा 7,642 केस रिपोर्ट थिया आहिनि। जॾहिं त रुॻो कराची में 149 केस रिपोर्ट थिया आहिनि। कराची में मलेरिया जा सभ खां वधीक मरीज़ ॾखिण ज़िले में रिपोर्ट थिया आहिनि, जिन जो अंग 52 थी वियो आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि में हैदराबाद में मलेरिया जा 3,240 केस रिपोर्ट थिया आहिनि। सखर में 669 केस रिपोर्ट थिया आहिनि। लाड़काने में इन्हनि जो अंग 1,949 आहे। मीरपुर ख़ास में मलेरिया जा 816 मरीज़ साम्हूं आया आहिनि। शहीद बनज़ीराबाद में 839 केस रिपोर्ट थिया आहिनि। ॿिए तरफ़ कराची में हलंदड़ साल डेंगी जा 149 केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त मार्च में हिन वक़्त ताईं डेंगी जा 27 केस साम्हूं आया आहिनि। तर्जुमान मूजिबि हलंदड़ साल सॼी सिंध में डेंगी जा 167 केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त समूरी सिंध में मच्छरमार स्प्रे वारी टीम मुकमल तौर ते गैर फाल हुजण ऐं ज़िले इंतज़ामिया तरफ़ां सफ़ाई शहरनि में न हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। इन्हनि सां गॾोगॾु जानवर बि मच्छरनि सबबि बीमार थी मरण लॻा, जॾहिं त मलेरिया ख़िलाफ़ सिंध हुकूमत को बि क़दम न खयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची